सेनेट ॿिनि भाङे टे जी अक्सरियत सां 27 आईनी तरमीम मंज़ूर करे वरिती। 64 मेंबरनि पारां 27 आईनी तरमीम बिल जे हक़ में वोट ॾिनो वियो। पीटीआई जो सैफुल्ला अबड़ो ऐं JUI सेनेटर अहमद खान बि शामिल। 27 आईनी तरमीम जी मुखालिफ़त में हिकु बि वोट न आयो। सेनेट मेंबरनि पारां लॉबीज़ में वञी वोट ॾिनो वियो। JUI पारां बि आईनी तरमीम जे हक़ में वोट न ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। मुखालिफ़ ज़रूर 27 आईनी तरमीम जी मंज़ूरी वारे अमल जो बाइकॉट करे छॾियो। आईनी तरमीमी बिल जी रिथ पेश करण दौरान पीटीआई मेंबरनि जो एहतजाज, एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं। सेनेट चेयरमैन जी डायस जो घेराव। 27 आईनी तरमीम जी मंज़ूरी दौरान अपोज़िशन ऐवान मां वॉकआउट करे वई। 27 आईनी तरमीम जे हक़ में वोट ॾींदड़ पीटीआई सेनेटर सैफुल्ला अबड़े सेनेट जी सीट तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त हू अॼु फील्ड मार्शल आसिम मुनीर जे करे आईनी तरमीम ते वोट ॾियणु आयो आहे। पाक भारत जंग में पाकिस्तान जी फतह सभिनी जे लाइ फ़ख्र जोगी आहे। सदर डोनाल्ड ट्रंप जेतिरी इज़त फील्ड मार्शल खे ॾिनी, कंहिं बि सदर या वज़ीर आज़म खे न ॾिनी आहे। आसिफ अली ज़रदारी सां मुक़ाबिलो करणो आहे त पंहिंजे क़ैदी खे 12 साल जेल में रखो। सदर बाबति नुक़्तनि में तरमीम रुॻो आसिफ अली ज़रदारी लाइ न, पर ईंदड़ सदरनि लाइ बि आहे। पार्लियामेंट खे यरगुमाल बणाइण न ॾिनो वेंदो। तहरीक इंसाफ़ लाइ सब्र ऐं बर्दाश्त जो वक़्तु आहे। पीटीआई वारा आइन तोड़ींदड़ ऐं असीं आइन ठाहींदड़ माण्हू आहियूं। पीपुल्स पार्टी अॻुवान राजा परवेज़ अशरफ जो क़ौमी असेंबली में ख़िताब। संदसि चवणु आहे त तव्हां पाक फ़ौज ख़िलाफ़ उहे ई ॻाल्हियूं कंदा आहियो जेके भारत कंदो आहे। फ़ौज ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा त पाकिस्तान में तव्हांजे लाइ का बि जाइ नाहे। क़ौमी असेंबली मुल्क जी पहिरीं चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे क़ौमी शहीद करार ॾियण जो ठहराउ मंज़ूर करे वरितो। सुप्रीम कोर्ट ताज़ो ई शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फाही वारी सज़ा जी ग़लती जो एतिराफ़ करे छॾियो। ठहराउ में चयो वियो आहे त शहीद भुट्टो जमहूरियत ऐं पाकिस्तान खे एटमी क़ुव्वत बणाइण में ग़ैर मामूली किरदारु अदा कयो। क़ौमी ॿधी आम शहरियुनि खे बाइख्तियार बणाइण, जमहूरी इदारनि जी मज़बूती ऐं आज़ाद परॾेही पॉलिसी जोड़ण में शहीद भुट्टो जो किरदारु विसारण जोॻो नाहे। वफ़ाक़ी सरकार शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे क़ौमी शहीद करार ॾियण जो बाज़ाब्ता ऐलान करे। सिंध में आबादगारनि लाइ सपोर्ट प्रोग्राम 2025 तहत भाण जी ख़रीदारी लाइ रक़म जी मुंतक़िली वारे मंसूबे जी लाड़काणे में इफ़्तिताही तक़रीब। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी ख़ासि महिमान तौरु शिरकत। संदसि चवणु आहे त भाण जी ख़रीदारी लाइ रोक रक़म जी सिधी रीत मुंतक़िली वारे मंसूबे सां 90% आबादगारनि खे फ़ाइदो थींदो। पीपुल्स पार्टी हारियुनि जी भलाई खे सदाई तरजीह ॾिनी आहे। आबादगार ख़ुशहाल हूंदो त मुल्क ख़ुशहाल हूंदो। कुझु अरसे खां मुल्क में हारी ऐं आबादगार परेशान हुआ। ॿाहिरां कणिक घुराए पंहिंजनि हारियुनि खे नुक़सानु पहुचायो वियो। IMF सां ॻाल्हियुनि खां पोइ सभिनी सूबाई हुकूमतुनि खे इमदादी क़ीमत मुक़ररु करण जी इजाज़त मिली। हाणोकी बोर्ड खां पोइ मुतासिर इलाइक़नि में बिजली बिलनि में रिलीफ ॾिनो वियो। संदसि चवणु आहे त असां पूरो मंसूबो तयारु कयो। बेनज़ीर हारी कार्ड ज़रिए हारियुनि खे पैसा मिलिया। बटण दॿाइण लाइ सभिनी आबादगारनि खे पैसा मिली विया। मैसेज बि अची वियो। 1 खां 25 एकड़नि ताईं ज़मीन जो आबादगारनि खे GEAP ऐं यूरिया जा पैसा मिलंदा। असां सदाई हारियुनि जो आवाज़ बणिजी मदद कंदा रहंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत जी ग़लतियुनि जे करे अॼु असां कणिक जी खोज खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। आबादगारनि खे मुनासिब अघु न मिलियो। कणिक ॿाहिरां घुराइणी पई। बिलावल भुट्टो ज़रदारी ज़िमेवारी लॻाई त वफ़ाक़ ऐं IMF सां ॻाल्हियूं करिया। असां कणिक जी इमदादी क़ीमत मुक़ररु कराई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कणिक जे आबादगारनि लाइ सपोर्ट प्रोग्राम 2025 तहत भाण जी ख़रीदारी लाइ रोक रक़म जी सिधी रीत मुंतक़िली वारे मंसूबे जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त 2022 जी ॿूॾ खां पोइ सिंध जे आबादगारनि सभ खां घणी कणिक पैदा करण जो रिकॉर्ड क़ाइमु कयो। असां कणिक जी क़ीमत जे 4000 रुपया घुर कई हुई, पर 3500 रुपया मुक़ररु कई वई। सिंध हुकूमत हिन भेरे 8 खां 12 लख टन कणिक ख़रीद कंदी। आबादगारनि खे ख़ातिरी हुअणु घुरिजे त संदन महिनत राइगा न वेंदी। जेसीं ताईं हारियुनि जो ख़्यालु न रखंदासीं तेसीं ताईं मुल्क तरक़ी न कंदो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि हारियुनि सां गॾु हुआ। असां बि सदाई हारियुनि सां गॾु बीठल। खैबर पख्तूनख्वा में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवाइयूं। 20 ख़्वारिजी मारिजी विया। ISPR मूजिबि 8 ऐं 9 नवंबर ते ऑपरेशन दौरान भारतीय प्रॉक्सी टेक्नॉल ख़वारिज जा दहशतगर्द मारिजी विया। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े शवाल में कार्रवाई दौरान 8 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम तहत दहशतगर्दनि जे ख़ात्मे ताईं कार्रवाइयूं जारी रहंदियूं। सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। कैशलेस मईशियत ज़रिए गवर्नेंस जी बहितरी ऐं करप्शन में घटिताई ईंदी। कैशलेस मईशियत जी वाज़े कयल हदफ़ घुरिबल मुद्दे में हुसूल यकीनी बणायो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़
जी कैशलेस मईशत जी क़दमनि जो जाइज़ो वठण बाबति इजलास में इख़्तियारनि खे हिदायत। वज़ीर आज़म जो चवणु आहे त मईशत खे कैशलेस करण लाइ जारी क़दमनि जो मुल्की मईशत जी पाइदार तरक्की में अहम किरदार हूंदो। सिंध हाई कोर्ट में ई चालान ख़िलाफ़ कराची बस ऑनर्स एसोसिएशन जी दरख़्वास्त। अदालत सिंध हुकूमत ऐं DIG ट्रैफ़िक खे 25 नवंबर लाइ नोटिस जारी करे छॾिया। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त ई चालान ऐं ज़रूर ॾंड गैर क़ानूनी ऐं ज़ालिमाणो आहे। नोटिफिकेशन में गैर ज़रूरी तौर ते ॾंड लागू कयो वियो आहे। पहिरियों चालान 2 लाख ऐं ॿियो चालान 3 लाख रुपया रखियो वियो आहे। छित ते मुसाफ़िर विहारण ते 15,000 ॾंड लॻायो वियो। हेलमेट न पाइण ते मोटरसाइकिल सवार ते 5,000 ॾंड रखियो वियो। नोटिफिकेशन खे गैर क़ानूनी ॾेई कलअदम करार ॾिनो वञे। रतुदेरो मां मुबैना तौर अगवा थियल बारड़े हसनैन हाजाणो जो लाश थिए। आवाज़ TV रतुदेरो जे कैमरामैन फारूक हाजाणो जो पुटु हसनैन हाजाणो 3 ॾींहं अॻु मुबैना अगवा थियो हो। 3 वरियनि जे मासूम बारड़े जो लाश हथ अचण ते संदसि घर में कोहराम। फोती नीगर जे वारिसनि मुतालबो कयो आहे त वाक़े में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ऐं नामियारी अदीबा ऐं तालीमी माहिर डॉक्टर आरिफा सैयदा ज़हरा कुझु अरसो बीमार रहण खां पोइ लाहौर में लाॾाणो करे वई। संदसि जनाज़े नमाज़ जो ऐलान बाद में कयो वेंदो। डॉक्टर आरिफा सैयदा ज़हरा खे 7 ॿोलियुनि ते अबूर हासिल हो। हू तालीमी, इंतिज़ामी, समाजी ऐं सक़ाफ़ती कमेटियुनि जी मेंबर बि रही चुकी आहे।